अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर का अब्दुल्हई शौक जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर शहर में शहीद बेनज़ीर भुट्टो फेज़ 1 मंसूबो आरोप्लांट 2012 में ईजाद थियो, जेको 5 साल मुसलसल सुठे नमूने हलियो पए, पर गुज़रيل 3 सालन खां पाकोसज कम्पनी ऐं पबलक हील्थ खाते जी नााहली सबब नाकारा बणियल। नाज़रीन, असां हिन वक़्तु खैबर शहर जे आरोप्लांट ते मौजूद आहियूं। अचो त हितां जे ऑपरेटर ऐं रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त हीउ आरोप्लांट जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मनसूबो आहे, जेको 2012 में जेको आहे सो ईजाद थियो। हिनखे जेको आहे सो 5 साल जेको आहे सो लाॻीतार मूं हलायो। गुज़रियल 3 सालनि खां हीउ जेको आहे सो बोर ऐं मोटर जेको आहे सो ख़राब थी चुका आहिनि। इन करे जेको आहे सो हीउ पाणी न पियो हली सघे ऐं मशीन न पई लॻे। असां जेको आहे सो आला अमलदारनि खे, पब्लिक हेल्थ वारनि खे, पाकोसज कंपनी वारनि खे बार बार इतला ॾिनोसीं। उन जे बावजूदि असांजो पाकोसज कंपनी ॾे रहियल आहिनि, उहे बि असां सां बेवाजिबी करे चुका आहिनि, जेके असांखे 14 सैल्यूट न पिया ॾियनि। हींअर जेको आहे नओं आरोप्लांट खैबर जो तव्हां पाण ॾिठो आहे, तव्हां पाण हिन जो मुआइनो कयो आहे। हीउ 2012 में जेको आहे ईजाद थियो, हींअर 2021 खैरनि सां हले पियो। हिन जो जेको आरोप्लांट आहे हीउ नाकारा आहे। उन खां पोइ असांजे जेको घरनि जो पाणी आहे उहो खारो पाणी आहे ऐं ख़राब पाणी आहे। असां जेको आहे पीअण खां लाचार आहियूं। इन करे जो हिन जो पाणी आहे कोन, हिनखे बाल जेसि ताणी न थींदो तेसि ताणी मजबूरन असांखे खारो पाणी पीअणो पवंदो। हिन में असांजा जेके नंढा ॿार आहिनि या असां जेके वॾा आहियूं उहे ख़ुदि बि बीमार थी पिया आहियूं। ऐं ॿियो इहो त जेको हितां जो मुलाज़िम आहे उन ग़रीब जी जेके 14 पघारूं पाकोसज कंपनीअ ॾे रहियूं आहिनि। खां वठी हे मिशन ख़राब आहे, हिते पाणी आहे ई कोन, खारो पाणी आहे। असां पी सभु बीमार थी पिया आहियूं। मालिकी का आहे ई कोन, मोटर सड़ी आहे न, हे सड़ी वियो आहे। सभील लाइ माण्हू तड़पनि था, बीमारियूं वधी वियूं आहिनि। को ॿुधे ई असांजी कोन थिए। अपील था कयूं वज़ीर आला खे त महिरबानी करे असांजो मसइलो हल करे। असां चङनि भलनि खे चयो आहे, हुननि खे असांखे ॿुधे ई कोन थो। जी नाज़रीन, तव्हां हिते जे आरोप्लांट जे ऑपरेटर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु हो त आरोप्लांट आहे 2012 में मंज़ूर थियो बीबी साहिबा जे कोटा मां। उनखे जेको आहे सो 5 साल मुसलसल जेको आहे सो सुठे नमूने सां असां हलायो पिए ऐं पाणी जेको जर जो पाणी आहे असां पंहिंजे पाड़ेसीरनि खे मुहैया कयो पिए। 5 सालनि खां पोइ जेको आहे सो आरोप्लांट ख़राब थी वियो आहे, जंहिंजो मोटर ऐं जर जो पाणी बिल्कुलु ख़राब थी वियो आहे। असांजे नंढनि मासूमनि खे जेको आहे सो जर जो पाणी जो खारो आहे उहो पीअण जे करे काफ़ी बीमारियूं जेको आहे सो फैलिजी रहियूं आहिनि। ऐं हिते जे रहवासियुनि जो बि इहो ई चवणु हो त ख़ुदारा असांजे हिन आरोप्लांट खे बहाल कयो वञे, जीअं असांखे पीअण जो साफ़ु पाणी मुहैया कयो वञे। ऐं हिननि मुतालबो कयो आहे पंहिंजो पब्लिक हेल्थ ऐं पंहिंजो पाकോസज कंपनी खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असांजे जेको आहे जेको ही आरोप्लांट ख़राब पियो आहे इन खे जेको आहे सही नमूने सां बहाल कयो वञे। कैमरामैन शिराद अली मला सां गॾु अब्दुल्हई शौक, सिंध शूज़, खैबर। खैबर शहर में लॻियल आरोप्लांट गुज़रियल 3 सालनि खां नाकारा बणियल आहे, जंहिंमें जर जो पाणी खारो थी वियो आहे ऐं मोटर पिणु ख़राब थी वियो आहे। आरोप्लांट जे ऑपरेटर हाजी खान मला मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाईंदे चयो आहे त 14 महीननि जूं पघारूं ऐं 6 महीननि जूं पघारूं पब्लिक हेल्थ जे नए ठेकेदार ॾे रहियल आहिनि। वधीक चवणु हो त मूं पाकोसज कंपनी ऐं हेल्थ डिपार्टमेंट खे शिकायतूं पिणु ॾिनियूं आहिनि, जंहिंजो अञा ताईं को बि हल नाहे निकितो। खैबर शहर जे रहवासियुनि जो बि चवणु हो त असां जर जो खारो पाणी पीअण सबबु नंढड़नि ॿारनि, तोड़े वरड़नि औरतुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं फैलिजण जो ख़दशो आहे। हुननि DCO मटियारी, पब्लिक हेल्थ सेंटर ऐं पाकोसज कंपनी खां मुतालबे जी घुर कई आहे त ख़ुदारा असांजे खैबर शहर जो आरोप्लांट बहाल करे असांखे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम कयो वञे, जीअं असां इंसानी जानियूं वधीक बीमारियुनि खां बचाए सघूं।